त कुझु ॾींहं पहिरियां असां 4 फ़ैलुनि ते वज़न सम्झाइण थे चाहियो। उन जे 5 लेसन पूरनि थियण खां पोइ जेको असां हींअर वज़न खयों आहे सो 4 फ़ौलुनि खयों आहे। फ़ौलुनि जो तव्हांखे तख़्ती सम्झाईंदो हलां, ॿुधाईंदो हलां त फ़ौलुनि में जुमिले में 5 मात्राऊं थींदियूं आहिनि। फ़ौलुन फ़ऊलुन फ़ौलुनि में 5 मात्राऊं थींदियूं आहिनि। हिकु मात्रा पहिरीं, वरी 2 बिटा, वरी 2 बिटा बराबरि 5। हिकु फ़ौलुनि में 5 मात्राऊं थींदियूं आहिनि। हाणे हिन जी असां तव्हांखे तख़्ती करणु सेखारियूं त सभ खां पहिरियां तव्हां 4 फ़ौलुनि ते था लिखो, 5 फ़ौलुनि ते था लिखो, 6 फ़ौलुनि ते था लिखो। त सभ खां पहिरियां तव्हां जे 4 फ़ौलुनि ते था लिखो त मथां 4 फ़ौलुनि लिखी वञो। फ़ऊलुन, वरी फ़ऊलुन, वरी फ़ऊलुन, वरी फ़ऊलुन। अहिड़े तरीक़े हाणे असां तव्हांखे तख़्ती करणु सम्झायूं त पहिरियों फ़ौलुन किथे थो थिए, ॿियो फ़ौलुन के। ही पॉपुलर हिकिड़ो सॉन्ग आहे, गीत आहे त वरी यादगिरनि वरायो असांखे, वरी यादगिरनि वरायो असांखे, अची पाण हाणे बचायो असांखे, अची पाण हाणे बचायो असांखे। वरी यादगिरनि वरायो असांखे, वरी यादगिरनि वरायो असांखे, अची पाण हाणे बचायो असांखे। हाणे हिन जो वज़न तव्हांखे जुंगान सम्झां। फ़ऊलुन 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 फ़ऊलुन। इहो वज़न तव्हांखे जुंगारे सेखारियोसीं। त हाणे फ़ऊलुनि में वरी या हिकिड़ो हिते फ़ऊलुन थियो। फ वाव उ री लुन या। हाणे हिते असांजो हिकिड़ो फ़ौलुन थियो। हिकु प्लस ॿ बराबरि 5। हिकिड़ो फ़ौलुन हिते थियो। दिगीरिन, दाल गाफ ये रे नून। हिते हे जेका ये आहे इहा हज़फ थींदी, इल्म रूज़ में ये हज़फ थी वेंदी। इन जे करे हिन में मात्राऊं त 6 आहिनि पर थिए थियो 5। दे गी हिकु, दाल फ, गी उ, रिन लुन। हिकु फ़ौलुन हिते थी वियो। वरायो वरायो हिकु प्लस ॿ बराबरि 5। हिकु फ़ौलुन में 5 मात्राऊं, हिते 5 मात्राऊं थियूं। वरायो ख़ुदि फ़ौलुन आहे। असांखे हिकु, वरी सा 2, नून हिते साकिन आहे इल्म रूज़ में, इहो वञी न वेंदो। खे 2, असांखे हिकु फ़ौलुन हिते थी वियो। अची पां हिकु फ़ौलुन हिते थी वियो। फ अची फ़ऊ पा हिकु फ़ौलुन हिते थी वियो। हिन हाणे नून फ हा उ हा ने हिकु फ़ौलुन हिते थी वियो। बचायो ख़ुदि फ़ौलुन आहे। हिकु दे हिकु चा 2 यो 2 हिकु फ़ौलुन फ उ लुन हिकु फ़ौलुन हिते थी वियो। असांखे अलफ हिकु सा 2 नून साकिन खे ये 2 हिकु प्लस ॿ हिकु फ़ौलुन। त दोस्तो कीअं असांजो लॻो अॼोको लेसन 4 फ़ौलुन जो।
यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हांखे जेकॾहिं अञा बि हिन में का कमी कोताही महसूसु थी हुजे या तव्हांखे सम्झ में न आयो हुजे त मूंखे कमेंट करे लाज़मी मूंखां पुछंदा। तव्हांजो दोस्त वफ़ा ग़ुलाम अब्बास ख़ासि के लिए लख कुर्बानी।